असां मां घणनि माण्हुनि खे ये शिकायत हूंदी आहे त माण्हू असांजो क़दुरु नथा कनि। बड़ा ज़ालिम आहिनि माण्हू, बेरहम आहिनि। मां ही कुझु कयो, फलाणे खे हीअं कमु आयुसि, हू जेको आहे पाड़े वारो हुनखे ब्लड रत जी बोतल ॾेई आयुसि, फलाणे लाइ मां झोली फंड कयो। सॼी ज़िंदगी मूं पंहिंजे क़ौम ऐं वतन लाइ जदोजहद कई। माण्हू ॾाढा बेरहम आहिनि, क़दुरु ई नथा कनि। ये शिकायत असांजा अक्सर माण्हू कंदा रहंदा आहिनि ऐं कम बि कंदा रहंदा आहिनि। केतिरा थकिजी वेही रहंदा आहिनि ऐं सोचींदा आहिनि त माण्हू क़दुरु नथा कनि, कहिड़ो कमु कजे। सफ़ा साधो फॉर्मूलो आहे सम्झण जो। माण्हू तव्हां ऐं असांजो क़दुरु छो कनि? जे तव्हां सभु कुझु क़दुरु लाइ कयो पिया त माण्हू तव्हांजो क़दुरु कनि, तव्हांजी ज़िंदगीअ में तव्हांखे गुलनि जा हार पाराइनि, तव्हांखे अजरकूं पाराइनि, तव्हां जिते पहुचो उते तव्हांजी आज्ञा कनि, तव्हां लाइ दुल ऐं सरगस थियनि, त पोइ ठीकु आहे, पोइ तव्हांजी शिकायत जाइज़ आहे। जेकॾहिं कयो ई तव्हां इन लाइ पिया, पर जेकॾहिं तव्हां इन लाइ न पिया कयो, तव्हां जेकी कुझु कयो पिया माण्हुनि लाइ कयो पिया, माण्हुनि जे दर्दनि खे, माण्हुनि जे ॾुखनि खे, माण्हुनि जे तकलीफ़ुनि खे घटाइण लाइ कयो पिया, ऐं तव्हां शौरी तौरु कयो पिया, त कंहिं माण्हू जो तव्हां इलाज में मददगार थियो था, कंहिं नौजवान जी तइलीम में तव्हां मदद करियो पिया, कंहिं ॿार खे तव्हां स्कूली ड्रेस वठी ॾिनी आहे, कंहिं माज़ूर खे तव्हां कुर्सी वठी ॾिनी, चेयर वठी ॾिनी, कंहिं बेवा खे तव्हां कपिड़नि जो जोड़ो वठी ॾिनो आहे, या तव्हां पंहिंजे क़ौम लाइ सॼी ज़िंदगी ॾेई छॾी आहे, त पोइ इहो हिकायत ऐं शिकायत वारो लहजो त माण्हू क़दुरु नथा कनि। ऐं सम्झां थो त इहो तव्हां पंहिंजो पाण सां पाण ज़ुल्म कयो पिया। क़दुरु वारा कम थिया खोटा ख़रीदार, हीरे ऐं जवाहर जी के साल कलहनि सार, जेके लोह कुटिन लोहार तिन खे कहिड़ो क़दुरु सोन जो। तव्हां लोहार आहियो या तव्हां सोन आहियो, इहो तव्हां पाण फ़ैसिलो कयो। तव्हां सोन थी पओ। माण्हू तव्हां ते इल्ज़ाम बाज़ियूं कंदा, पथर खणी तव्हांखे चुटे हणंदा, संगबारी जंहिंखे चइबो आहे उहो कंदा, लफ़्ज़नि जी संगबारी कंदा, न कयल गुनाहनि जूं सज़ाऊं तव्हांखे ॾींदा, तव्हांजे रूबरू ऐं तव्हांजे पुरपुट जेकी तव्हां गुनाह कया ई न उन्हनि बाबति बि तव्हां ते गुफ़्तगू कंदा, इल्ज़ाम हणंदा। हाणे तव्हां बीही रहो, इल्ज़ामनि जा जवाब ॾियो। तव्हांखे पथर लॻो आहे, तव्हां वापसी में पथर हणो। तव्हांजे न कयल गुनाह जी तव्हांखे सज़ा मिली आहे, तव्हां वापसीअ में साॻियो अमल कयो, या तव्हां मुसलसल हलंदा रहो मंज़िल ते जंहिंजो तव्हां वटि चिटो अक्स मौजूदु आहे ज़हन में, जंहिं लाइ तव्हां निकिता आहियो। जॾहिं तव्हां हिन दुनिया मां पधारे वेंदो तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी तव्हां केतिरा अमल हो, कीअं हो, तव्हां सोन जहिड़ा हो या तव्हां लोह जहिड़ा हो। हाणे 2-4 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे, पाकिस्तान जो तमामु वॾो नालो ईदी, अब्दुल सत्तार ईदी, उन जो किताबु आहे अंधे जी लठ। सभु दोस्त पढ़ो, नौजवान पढ़ो अंधे जी लठ। बुक स्टॉल ते नथो मिले, ईदी सेंटरनि तां मिले थो। हिकिड़ो माण्हू जेको माचीस खणी कराचीअ जे घटिनि में खपाईंदो हो। माचीस जो कमु कहिड़ो आहे? बाहि ॾियणु, तीलीअ सां मुल्क जलाए छॾे। उहो माण्हू तेली इंसाननि जो मसीहा थियो, ॻरंदड़
बदबूदार लाशनि खे दफ़न गुसल ॾेई करण वारो, कफ़न ॾियण वारो, यतीम ॿारनि, लाचार ॿारनि, जिन खे असांजो समाज हरामी ॿार चवे थो, उन्हनि ॿारनि जो हू पीउ थी वियो। हुन खां हिकिड़े टीवी इंटरव्यू में पुछियो, तव्हांजी कमज़ोरी कहिड़ी आहे? मुंहिंजी कमज़ोरी आहे त मूंखे हितां पैसा मिलंदा आहिनि, मां हेॾा करे ॾेई छॾींदो आहियां, इहा मुंहिंजी कमज़ोरी आहे। एंकर पुछियुसि, हिसाबु किताबु कोन ॾींदा आहियो? चई, हिसाबु किताबु ख़ुदा खे ॾींदो आहियां, उहो ॾिसंदो आहे मूंखे त जेके हितां पैसा मिलिया से हेॾां जेके ॾांथ में से सही ॾिनमि या ग़लति ॾिनमि। जॾहिं तव्हां ख़ुदा ते ईमान ऐं भरोसो कंदो त हिसाबु किताबु तव्हां उनखे ॾियो पिया, त पोइ दुनिया तव्हां ते कहिड़ा बि इल्ज़ाम हणे तव्हां ते असरु न कंदा। तव्हां सफ़र रवां ऐं दवां रखंदो, जारी रखंदो। ईदी जॾहिं वफ़ात करे वियो त पंहिंजूं अखियूं डोनेट करे वियो ऐं मरण महिल वसियत करे वियो त नए कपिड़े कफ़न जी जीअण खे ज़रूरत आहे। जॾहिं मां मरां त जंहिं वॻे में मां साह ॾियां उन वॻे में मूंखे दफ़न कजो। ऐं तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त बिल्किस ईदी हिकिड़े इंटरव्यू में चयो, अब्दुल सत्तार ईदी वटि फ़क़ति 2 वॻा आहिनि, हिकिड़ो धोपिजंदो आहे, पाईंदो आहे, मेरो थींदो आहे, लाहींदो आहे, वरी ॿियो पाईंदो आहे। ज़िंदगी में फ़क़ति 2 वॻा। असां वटि 22 वॻा आहिनि, तॾहिं बि असीं माण्हुनि जे नाले चऊं था त असां जो माण्हू क़दुरु नथा कनि। माण्हुनि सां मुक़ाबिला छॾियो, हिसासपणे मां निकिरो, निकिरी अचो उन ख़फ़्त मां त माण्हू तव्हांजो क़दुरु कनि, जय जयकार कनि, तव्हांजा नारा हणनि, तव्हांजे लाइ सरगस थियनि, दोलनि शनायूं वॼनि, तव्हांजूं आजाऊं थियनि, तव्हांजे किचन में अजरकूं पवनि, हार पवनि, गुल पवनि, माण्हू तव्हांजे कुल्हनि ते खणी घुमाईंदा वतनि। सभिनी शयुनि मां निकिरी अचो, मिटीअ जो मिटी थींदासीं। वाह वाह मिटीअ जब तेरे असरार, हिन मिटीअ जा अजीब इसरार अथव। इन मिटीअ जी ख़िदमत कयो, इहा मिटी तव्हांखे सोन बणाए छॾींदी। क़दुर जे ख़फ़्त मां निकिरो, शोहरत जे ख़फ़्त मां निकिरो, जय जयकार भलीकार वाह वाह जे ख़फ़्त मां निकिरो, पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कयो, इन मां निकिरी अचो त माण्हू क़दुरु छो नथा कनि। इन तरफ़ अचो त असीं माण्हुनि जो क़दुरु करणु शुरू कयूं ऐं माण्हुनि जे ॾुखनि दर्दनि जो दरमान थियूं। जेतिरो थी सघे माण्हुनि खे सुख ॾियूं, लफ़्ज़नि जी आथत ॾियूं, उमेद ॾियूं। इहे लफ़्ज़नि जूं आथतूं ऐं उमेदूं ई माण्हुनि खे सगारो कंदियूं आहिनि। वॾी महिरबानी।